दर्दन जो दरिया। अम्मा अम्मा आधा वारा मुखे कोने छड़ींदा। हू मुखे कारी करे मारे छड़ींदई। अम्मा अम्मा मुखे कोने छड़ींदा। संभाल अम्मा पाण के संभाल। मां जो आया मुझे हूंदे तुझा ॿाहिरि तुझे वार जो नालो भी न वठी सघंदा। तू संभाल पाण के धीअ। अम्मा पहिरियां तुझी ॿुधी अथव कोन ॿुधंदा तुझी। ॾिस जाए अम्मा तुझी कोन ॿुधंदा। जेकॾहिं तुझे ॿारनि खे अहिड़ो कदम खणणो हुजे हा न त हू उन वक़्तु ई खणनि हा। हाणे जॾहिं तुझी शादी कराए छॾी अथनि त पोइ हुननि खे कहिड़ो लाचार आहे जहिड़ो पाप खणंदा। अम्मा अम्मा जेको कुछ मूं ॿुधो आहे उनजी ख़बर तोखे नाहे पई। अम्मा तू अजाए नुफ़ान ते कन न ॾे। जॾहिं तुझा ॿार को कदम खणंदा न मूंखां सलाह ज़रूर वठंदा। अम्मा तू उन्हनि खे कोन थी सुञाणी। तोखे ख़बर ई कोन पवंदी। अदा वारा मूंखे पूरो करे वेंदा। अम्मा जेकॾहिं तोखे एॾो ख़ौफ़ आहे न त वरी बि मां तुंहिंजे करे राति तुंहिंजे ॿाहिरनि जे पेरनि ते विझां थी पोतियूं मेड़। अम्मा उहो त सही आहे पर मां चाहियां थी त तू राति ऐं ॾींहुं हिते मूंसां रहो न। जेकॾहिं अधा वार हिते आया त पोइ हुननि खे केरु रोकींदो। तो सू मां तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त शहर ॾे हथे खाली न वेंदो कर पर पोइ बि तोखे ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। गोराम शहर में 144 कलम लॻल आहे। जेकॾहिं हथे खाली न वञा न त कॾो चालान लॻो पियो हुजां। ठीकु आहे हाणे अच त हिन बलूगड़नि खे ॾिसूं। हिन वक़्तु ताईं हुननि पंहिंजे गुर वसाई हूंदी। तूं छा थो सम्झी हू पंहिंजे मौत जे इंतज़ार में अञा ताईं बीठा हूंदा। ठीकु आहे अचो। सच्ची बता बाबे टंग भजी भैया। अरे ताजे पीजी टंग भजवे ता खुश था थियो एडा पीमा तंग आयो। अरे सच्ची बुधा बाबे जो कब गुलू थियो उन टंग भजी भैया। हां टंग भजी भैया। ठीक है हाय हाय बाबे जी टंग भजी पई मज़ो थियो। हाणे दुकान जी सॼी शइ पाण खाई विदासी। तालू बाबे के कुले ते खड़ी खर फिटी कयूं बाबे जो कब गुलू। आजा तू इते बीह त मां गाड़ी कराए चा। अरे बाबा को हाथी आ छा जो गाड़ी कराणो होंजी। छा तू उनके कोन खणी सघंदे। हां खणी वेंदो मास। हा त पो हल बाबे के घर हली फिटो कयूं जल्दी हल। बाबा ओ बाबा जो तुझी टंग केड़ी भगिया साजी भगी दे या खाली भगी दे। छा मुंहिंजी टंग भगी आ। हाँ बाबा असां खबर ॿुधी आहे। अरे मुंहिंजी टंग भगी आ। ही ॾिसो मुंहिंजो ॿई जंघूं साबित आहिनि। बाबा अहिड़ियूं ख़बरूं न कर। ॾिस असांजो धक 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 हाँ थो रखे। पुट परेशान न थी मुंहिंजी टंग कान्हे भगी। टंग न आहे भगी ते करे त परेशान थिया तो। बाबा तू असांजे उमेदुनि ते पाणी आरे छॾियो। अरे मुंहिंजी टंग न आहे भगी तोखे त ख़ुशि थियणु खपे तूं वरी रोए थो। बाबा ॻाल्हि ख़ुशि थियण जी नाहे। असां सॼे ॻोठ खे ॿुधाया आहियूं त बाबा जी टंग भॼी पई आहे। हाणे सॼो ॻोठ असांखे कूड़ो सम्झंदो। अॻ में ॻोठ वारा असांखे निभागो सम्झंदा आहिनि। हाणे केरु असांजी ॻाल्हि ते एतबार कंदो। सॼो कमु असांजो गुलू करे छॾियई। हाणे तुंहिंजी टंग भञणी पवंदी बाबा। तोखे असांजी ज़बान जो भरम रखणो पवंदो। निभागा कंहिं जाइ जा पीउ जी टंग भॼी ख़ुशि थींदो।
बीहो त मां तव्हांखे ॾिसां। कॾहिं हाँ उन ठारी बाबा, कॾहिं हाँ उन ठारी। राणा खान दिलेर उहो न आहे हूंदो जेको पंहिंजनि दुश्मननि ते सिधियूं गोलियूं हलाए। मुंहिंजी नज़र में त उहो बुज़दिल खां बुज़दिल शख़्स आहे, छो त हुनखे पंहिंजी जान बचाइण जो ख़ौफ़ थी पवंदो आहे ऐं पंहिंजी जान बचाइण ख़ातिर हू अॻे माण्हू जो खून करे विझंदो आहे। मतिलब त असां हुनखे बख़्श करे छॾियऊं ऐं हो वते असां ते ठठोलू कंदो, इनखे ई दिलेर चइबो आहे। हा राणा खान, हा, पंहिंजे क्रोध ते काबू रखण दिलेर माण्हू जो कमु हूंदो आहे। पर असां पंहिंजी अनाउनि खे परवान चाढ़े चाढ़े शैतान बणिजी चुका आहियूं राणा खान। शैतान खे न इंसान जी शनाख्त हूंदी आहे, न रिश्तनि जी, न ओड़े पाड़े जी। बसि हू ख़ुदि गर्द बणिजी वेंदो आहे, जीअंदो आहे रुगो पंहिंजे मफ़ादनि जे ख़ातिर। सो ख़ुदा खे मञो, छॾियो पंहिंजनि मफ़ादनि खे, पाण बि जियो ऐं ॿियनि खे बि इज़त सां जीअण ॾियो। वाह दा साईं वाह, माना त हाणे तुंहिंजी नज़रुनि में असां शैतान बणिजी चुका आहियूं ऐं आलम ख़ान फ़रिश्तो चइबो त असां अना परस्त ऐं क्रोधी बणिजी चुका आहियूं ऐं आलम ख़ान तहमुल परस्त, असां हठीला ऐं बज़द आहियूं ऐं आलम ख़ान माठिणो ऐं साबरीन परस्त, चइबो त असां खूनी ख्वार ऐं बिछड़ा आहियूं ऐं आलम ख़ान साथ पाक। वाह वाह दा साईं वाह। अदा साईं सिधो छो थो चई त तो असांखे ट्रू मिसल समझी थुके छॾियो आहे ऐं आलम ख़ान खे मिस्री माखी समझी घेरे पंहिंजे सीने सां लातो आहे। राणा खान, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं माण्हू मंझ अचे बुए बहार जी। अकबर खान, तू मुंहिंजे दिलि मथां तीर तलवारूं भड़चू भाला हलाए ईअं वञी नथो सघी। अॼु तोखे साफ़ ऐं सिधो फ़ैसिलो करणो पवंदो। असां ॿिन्ही मां कंहिं हिक जी तोखे चूंड करणी पवंदी। ॿुधा अकबर खान, ॿुधा, तूं कंहिंखे थो क़बूल करे, असांखे या आलम ख़ान खे, पंहिंजे रत जे रिश्तनि खे या रोलाक माण्हुनि खे? रिश्ता दिलनि सां जुड़ंदा आहिनि मुंहिंजा भाउ, रत सां न। जेकर रिश्ता रत सां जुड़ंदा आहिनि त हाबील ऐं काबील में तकरार जनम ई न वठिया। वञ राणा खान, वञ, पंहिंजी क्रोधी दिल खे सब्र जे दामन सां धोई साफ़ कर। वञ। मासी कम चवाई कंदी जेकॾहिं हूंदो मुंहिंजे वस में छो न कंदसि धीअ। कम एॾो ॾुखियो कोन्हे जो तूं न करे सघंदी आहे। चओ धीअ। शादी खां अॻु में मां हर महीने साईं बुखारी शाह जी हाज़िरी भरे ईंदी हुयसि। शादी खां पोइ मां हिकु चकर बि साईं जी दरगाह ते न आहियां वई। मासी यकीन करें त मुंहिंजी दिलि ॾाढी उदास रहे थी। राति जो भवाइता ख्वाब ॾिसां थी। जेकॾहिं मुर्शिद जी ज़ियारत करे आयसि त ॾाढो सुकून मिलंदो। इहा का वॾी ॻाल्हि थोरी आहे। राति सुल्तान वारा अचनि, उन्हनि को इजाज़त वठी सुबुह हलंदासीं ज़ियारत करण। न मासी, घर में कंहिंखे ख़बर न पवे। अमां जेकॾहिं छोकिरनि खे न ॿुधायोसीं न, हुननि असांखे ॻोठ जे ॿाहिरां ॾिसी वरितो त पोइ किथे छॾींदा। मुंहिंजो त ख़ैर आहे, तुंहिंजी खल लाहे छॾींदा। जेकॾहिं मां वापसि मोटी ईंदसि त खल लाहींदा न। अमां मोकल वठण लाज़मी आहे। न मासी, मोकल वठण जी त ज़रूरत ई न आहे। ही सभु जीअं सुबुह नेरनि करे ज़मीन जे लाइ निकिरनि था त पोयां तूं ऐं मां ज़ियारत जे लाइ निकिरी हलंदियूंसीं। ज़ियारत करे मोटी अची घर जो कमु कंदियूंसीं। अमां तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं चए थी त पोइ सुल्तान वारनि खे कोन ॿुधाईंदसि। जेकॾहिं ॾिसी वतऊं त पंहिंजे पादरनि जी ज़िम्मेवार तूं पाण हूंदीअ, मूं ते ॾोह न ॾिजांइ। न मासी, तोते ॾोह कान ॾींदीअसि। हू ज़मीन ते ई हूंदा त असां मोटी ईंदियूंसीं। थोड़ो ज्यादा ही प्यारो है।
इन्हीं करे तुझे मथे ते हथ रखी ग्राठी पिराए तोखे वापस मोकले छॾई। सुल्तान तू छा तू समझी त मूं घटि कोशिश कई हूंदी पर अदे अकबर जे साम्हूं वॾा वॾा वकील बि न ॻाल्हाए सघंदा छो त हुन वटि हर सवाल जो जवाब घड़ियो पियो। मूं तोखे इन्हीं करे कोन मोकिलियो त अकबर खान जे साम्हूं वञी तूं कोर्ट जा दस्तावेज खोल सबूतनि जे बुनियाद ते वेही सवाल जवाब कर। तू भी जाने थो मां भी जाना थो त आलम खान जे साम्हूं असां ॻाल्हियुनि में कूड़ा साबित थींदासीं। सुल्तान पोइ ईअं त अकबर बि राज़ी नथो थिए हाणे तूं ई ॿुधा त मां हुनखे कीअं राज़ी कयां। लांग वराए ज़बरदस्ती उनजे मथां चढ़ी वञ जीअं न नंढड़ो ॿार पंहिंजे रांदीके जे लाइ ज़िद कंदो आहे ऐं जेसी ताईं उन रांदीके खे हासिल नाहे कंदो एसी ताईं उहो रड़ियूं ऐं राबाट कंदो रहंदो आहे। तोखे बि इहो कदम खणणो पवंदो तॾहिं वञी अकबर खान राज़ी थींदो। सुल्तान हाणे अदे अकबर जे साम्हूं दोल वॼाइण बेकार आहे। जेकॾहिं तूं पाण खे ॻाल्हियुनि जो गहीर ऐं अकुल जो अकाबर तो समझी त पोइ तूं पाण अदे अकबर सां छो थो ॻाल्हाए। जेकॾहिं तूं भां करे वेही थो रही त पोइ मां वञी अकबर खान सां ॻाल्हायां थो कुझु बि थी पए राणा खान। हाणे मां आलम खान खे हिन ॻोठ में कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। जेकॾहिं के सिधी आंगुर सां नथो निकिरे त टेढ़ी आंगुर बि कंदुसि पर हर हाल में आलम खान खे हिन ॻोठ में रहण न ॾींदुसि। ठीकु आहे सुल्तान तूं अदे अकबर खान सां ॻाल्हाए पंहिंजी हुजत पूरी कर। जेकॾहिं हू पोइ बि नथो मञे त मां तोसां गॾु आहियां। अदा ॾे ख़बर केतिरो इंतज़ार कराई सुबुह जो वठी आयो आहीं 12 बजे जो प्रोग्राम हुयसि हाणे त 1:30 थिए अचणो हुजे हा त अची वञी हा। ईंदी ज़रूर ईंदी अदा कुझु तूं सब्र त कर। कहिड़ो तो कमु आहे जो तूं बेज़ार थी पियो आहे। जेकॾहिं अदा अहिड़ी ॻाल्हि आहे न तूं हल मां अचां थो हल तूं। मां ॿाहिरि बीहां थो पर अदा जे देरि कई न त मां हलियो वेंदुसि। तूं बी मां अचां थो अदा। नंबर भी बंद अथस ख़बर न आहे अचे थी अलाए न। अबोल केतिरो भी इंतजार करस असल पल थी हणी वेही तो लेट त ईंदी काॾे वेंदी तो मां बि कोन उथंदुसि। चरे मार जीस या छोरी ईंदी कोन अजायो ही पंहिंजो बि सिजलाईंदो ऐं मुंहिंजो बि हिते। यार मुंहिंजा बुख जी पासावर आहिनि मां वञां थो घर मानी खाइण जे हली त गॾिया हलूं। अदा अॼु मुंहिंजी मस्तानी अचणी आहे मां शाम ताईं हिते हूंदुसि मानी खाई बि अच ऐं मुंहिंजे लाइ खणी बि अच। ठीकु आहे अदा मां मानी खाई तुंहिंजे लाइ खणी थो अचां। साईं
किथे ये फायर अदा गुलूअ जे मथां त न आहिनि? कंहिंजे बि मथे ते चंगमुर्सी जी पग रखी वेंदी आहे त सिर्फ़ हू पंहिंजो घाट मथे न करे पर उन ते ॿियूं बि ज़िमेवारी रखियूं वेंदियूं आहिनि। ऐं असां चङो उनखे इन करे कोठींदा आहियूं त हू सभिनी ते अखि बराबरि रखे ऐं को अहिड़ो हुजे जंहिंजी अखि हिकु तरफ़ थी वञे त उनखे तव्हां छा चवंदा आहियो, चङो या मठो? सुल्तान, लफ़्ज़नि जा फेर फंद असां बि ॼाणूं था, इन करे जेका बि ॻाल्हि आहे वाह घुमाए फिराए पेश न कर। कहिड़ी सिधी ॻाल्हि कयां? जंहिं शख़्स खे तव्हां ॻोठ निकाली ॾिनी ऐं उन्ही माण्हू खे तव्हां पंहिंजे छपर छांव में अची विहारियो था। सुल्तान, कॾहिं कॾहिं माण्हू जज़्बात में जी ग़लति फ़ैसिला करे वेहंदो आहे ऐं मां पंहिंजे ग़लति फ़ैसिले खे दुरुस्त करण लाइ इहो क़दम खयो आहे। इन जो मतिलबु त आलम ख़ान हाणे हिन ॻोठ में रहंदो? सुल्तान, जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िद तां थोरो बि हेठि लही न त तव्हां ॿई हिकु थी सघो था। असांजा दामन हाणे रत सां भरिजी चुका आहिनि। जॾहिं बि आलम ख़ान ऐं असां गॾु वेहंदासीं त हिक ॿिए मां सिर्फ़ रत जी बू ईंदी। इन करे मां चवां थो त इहा ॻाल्हि विसारे छॾ त असां को हिकु थींदासीं। सुल्तान, तुंहिंजे रॿनि में रत जे बजाए ज़हर भरियल आहे, ज़हर। इन करे तुंहिंजी दिलि मोहब्बतुनि जे बजाए नफ़रत खे बि परवान चढ़ाए ऐं ये नफ़रतूं इन ॻोठ खे बर्बाद करे छॾींदियूं। सुल्तान, इन करे चवां थो त कुझु सोच, कुझु सम्झ त असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुका आहियूं त पोइ छो पिया पंहिंजी दुश्मनी जो अहिड़ो बीज छटे वञूं जंहिंजो लोभ असांजा नस न कनि। सुल्तान, पाण लाइ न सही पर पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ इन मोहब्बत जे बूटे खे परवान चढ़ण ॾे। आखिर केसि ताईं सुल्तान, केसि ताईं असां पीढ़ी दर पीढ़ी हिक ॿिए जा नस्ल कोंदा रहंदासीं? केसि ताईं? अकबर ख़ान, तव्हां सिर्फ़ पंहिंजे हां ते हलो था। जेकॾहिं मुंहिंजे दिलि में तव्हां जाती पाए ॾिसो त असांजी दिलि ज़ख़्मनि सां भरी पई आहे ऐं उहे घाव सिर्फ़ आलम ख़ान जा ई न आहिनि। जंहिं शख़्स मूंखे रत जा ॻोढ़ा रोआरिया आहिनि उन जी वापसी ते मां ईद जा शाद मना वॼायां, मोहब्बत जा गीत गाए झुमरियूं हणा? न अकबर ख़ान, न। मलार, ॾे ख़बर लाला वारनि खे वेंदे ॾिठो छा? अलाए अलाए कहिड़ा वञी यार वण वसाया अथनि। हिन जो मतिलबु त फॼी वियो निभागो। गोराम, छो भला हुनजे पोयां पाए वारी अथव? मिठल जो साथ सफ़ा नथो छॾे। अॻे चकरे मिलण ॾिनीसि पर न मुड़ियो। हाणे हिनखे सफ़ा ख़तमु करणो आहे। जॾहिं तव्हांखे हथु ईंदो तॾहिं ख़तमु कंदवसि न। हाणे छॾ हिन ॻाल्हियुनि खे। तूं इहो ॿुधाए त ॻोठ हलंदे या हिते ई हूंदे? न, अचो त ॻोठ था हलूं। अचो अचो। जंहिंजी दिलि मातम कंदी हुजे उन दिलि में ख़ुशी ऐं मोहब्बत कॾहिं न ईंदी। इन करे चवां थो त हाणे हिन ॻोठ में या आलम ख़ान रहंदो या असां। जेकॾहिं आलम ख़ान तव्हांखे प्यारो आहे त पोइ ठीकु आहे, असां ही ॻोठ छॾे हलिया वेंदासीं। तव्हां ग़लति पिया सम्झो सुल्तान त मूंखे तव्हां खां वधीक आलम ख़ान असीस आहे। सभु ॻोठ वारा मूंखे बराबरि आहिनि। बसि तव्हां खां थोरो विथिरको आहियां, उहो सिर्फ़ तव्हांजे किरदार जे करे। बाक़ी रही ॻाल्हि ॻोठ छॾण जी त मां तव्हांखे हिन ॻोठ मां वञणु कोन ॾींदुसि सुल्तान। ऐं न ई वरी तव्हां
आलम खान खे हिन ॻोठ मां उथारण जी कोशिश कयो। जेकॾहिं मुंहिंजी इज़त कयो था त पोइ मुंहिंजी इहा राय मूंखे रखणी पवंदी। रईस, तव्हांजे लाइ लख लख इज़त आहे, पर आलम खान जी अॾाइनि खे केरु मुंहुं ॾींदो? रईस, असांजे अंदर में हाणे सबुर जो दामन चूर चूर थी चुको आहे। हाणे असां में बर्दाश्त न आहे रही जो आलम खान जूं अगरायूं असां हाणे बर्दाश्त करे सघूं। इन करे तव्हां खां सिर्फ़ हिकु इजाज़त घुर्जे। सुल्तान, हाणे जेकॾहिं आलम खान जे हथां का बि अगराई थी त हुनजो पाव पलाउ आउं तव्हांखे भरे ईंदुसि। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त असांजे तरफ़ां हाणे का बि अगराई न थींदी। आलम खान जे सौटनि खां का बि असांखे रांड आई त हाणे मां उन्हनि खे चीरे फाड़े छॾींदुसि। पोइ उन में तव्हां मूंखां को बि अज़ालो न घुरंदो। ठीकु आहे सुल्तान, मां तुंहिंजा हथ ॿधी तोखे पाबंद बनाइण नथो चाहियां। तूं आज़ाद आहीं, बशर्ते अगराई आलम खान वारनि जे हथां हुजे। मुंहिंजे तरफ़ खां तव्हां मुतमिन रहो रहिस। मां तमामु उमीद थो रखां त अॼु खां पोइ छेड़े जा सबब तलाश न कंदे। हिन ॻाल्हि ते जेकॾहिं तो दिलों अमल कयो त कंहिं बि तरफ़ां अगराई कान थींदी, न त नंढड़ी ॻाल्हि बि अगराई जो सबब बणिजी सघे थी। हीअ दुनिया